नाज़रीन असीं हिन वक़्तु मौजूद आहियूं माजंद में। जीअं त तेलका अस्पताल माजंद में मरीज़नि खे सहूलियतूं न हुजण जे करे JUI तेलका माजंद पार्टी पारां एहतजाज मुज़ाहिरो कयो पियो वञे। हूँ भी तेल के मांझंदड़ का भी बुनियादी फैसिलिटी काने, न रोड न रस्तो न गैस न पानी कुछ भी न, लेकिन सेहत इंसान जे लाइ अहमियत रखे थी। इंसानी सम्झो त हुकूक आहे, उन हवाले सां बि असां खां इहो हक़ बि कसियो थो वञे। तेल के मांझंद जे अस्पताल जे अंदरि हिकु अहिड़े लाल MS खे मुक़ररु कयो आहे जेको सम्झो त उन अस्पताल जे अंदरि तव्हां सर्वे करे ॾिसो, न दवा तव्हांखे सुठी मिलंदी, न तव्हांखे बेड सुठो मिलंदो, न लेबॉरेटरी आहे, नई डिलीवरी केस जे लाइ का सहूलियत मुयसरु आहे, कुझु बि कोन्हे। अदाब जेको सो बदकिस्मत चवणो थो पए त हीउ जेको सो MS जेको वेठो आहे ही लखियूं रुपया ख़र्च करे जेको सो ना आयल MS हितां बदिली थियण खां पोइ वरी बि जेको सो माना हिन सीट ते अची वेठो आहे। शायदि असां माजन शहर वारनि जी बदकिस्मती आहे। उन्हनि खे जगाइण आया आहियूं, ज़मीरुनि जो जगाइण आया आहियूं त ख़ुदा वारा तेल के माजंद जे माण्हुनि ते रहम कयो। असांजे बिलादरीअ जा 2 माण्हू फौत थी विया रोड हादसे में, ऐं हुते ही फतकी रहिया अस्पताल में, न उन्हनि खे फर्स्ट एड मिली सघी ऐं न एम्बुलेंस जी सहूलियत मिली सघी। ऐं उन खां पोइ केतिरा ई मरीज़ आहिनि जेके एम्बुलेंस लाइ तड़पनि था ऐं जेकर घुरनि था त उन्हनि खां तेल जा पैसा था वठनि। आवाम जे लाइ एम्बुलेंस आई आहे, उहा आवाम खे नथी मिली सघे। जीअं त एहतजाज कंदड़नि जी अवां ॻाल्हि ॿोल ॿुधी, हुननि जो चवणु आहे त करप्ट MS जेको आहे उन खे फौरी तौरु हटायो वञे। कैमरामैन मज़र ख़ासकेली सां गॾु मोहरम ख़ासकेली, सिंध TV न्यूज़ माजन।